अॼु बाबा फाइनली नर्सरी बि वञा। मुंहिंजे हिकिड़े प्यारे सब्सक्राइबर मूंखे कमेंट कयो हो उन जे लाइ त मूंखे विज़िट करणु खपे उन नर्सरी में। सीडलिंग्स नयूं लॻियूं आहिनि वेजिटेबल्स जूं, मूंखे वञी उहे चेक करणु खपनि। त हाणे हुन चयो ऐं इग्नोर कीअं थी करे सघांसीं, त बाबा पूरो कंदासीं। हाणे नर्सरी ते फाइनली पुॼी वई आहियां, घर खां एॾो परे न आहे, इन लाइ बाइक ते वई आहियां। ऐं जॾहिं बि नर्सरी वेंदी आहियां न मुंहिंजी दिलि चवंदी आहे सभई प्लांट्स हड़े सभु खणी अचां घर, पर हाणे ईअं थी नथो सघे, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजो अबू चवंदो आहे त न ई वञ नर्सरी, इन्हनि जॻहियुनि ते कान वञिबो आहे, भाई इलाही सारा हूंदा आहिनि। पर हाणे असीं शौक़ु रखंदा आहियूं न त असीं इग्नोर कान कंदासीं बिल्कुलु न। नर्सरी जे ॿाहिरां बि गुज़रंदी आहे न, उहो बीह रहंदी आहे उते ई। पहिरीं ही प्यारा प्यारा प्लांट्स ॾिसो, माना जंहिं ते नज़र थी वञे न दिलि थी चए उहो ई वठी छॾे, माण्हू उहो ई वठी छॾे, बसि छा कजे। हाणे हिन नर्सरी जी तव्हांखे हूअं ओवरऑल रिव्यू ॾियां त ही नर्सरी ॿियनि सिटीज़ जे हिसाब सां नंढी हुई, पर ख़ासा प्लांट्स हुआ हिते बि। जेके जनरली प्लांट्स पाण खे खपंदा आहिनि, मेन प्लांट्स हूंदा आहिनि, उहे सभु हिते ऑलरेडी हुआ। मनी प्लांट मूंखे नज़र कान आयो, हिकिड़ो हो हुन जो ऑर्डर ते आयो आहे, पर मनी प्लांट मूंखे बि खपंदो हो। ही सदाबहार बि पियो, केॾो प्यारो प्लांट आहे इहो, ऑलरेडी वठी आई, इन लाइ मुंहिंजी ॿीहर कान वरितो। ऐं सीडलिंग्स मूंखे सिर्फ़ु अकड़ बकड़ ई नज़र आयो। ही मोरिंगा आहे, हिन ते मुंहिंजी दिलि अची वई, कसम सां मूंखे ओॾीमहिल ख़बर कान्हे मोरिंगा आहे, पर बाद में मूं सर्च करे वरितो ही मोरिंगा ई आहे। हाणे जंहिं टाइम ते वयसि हिन नर्सरी जो ओनर माशाल्लाह सां हो ई कान, हिते सिर्फ़ु 2 मुलाज़िम बीठा, माना हेल्पर। ऐं जिन खे चवां त फलाणी शइ किथे फलाणी शइ किथे, हुननि खे कट ख़बर कान हो, कुझु ई ख़बर कान हो। हू चवनि ही रखिया आहिनि, ॾिसी वठो, तव्हांखे जेको वणे खणी वठो। स्पेशली हिकिड़ो त हिन सब्सक्राइबर जी रिक्वेस्ट से वईसि, पर मुंहिंजे ज़हन में हुआ त अगरि वञा पई त पुदीनो मूंखे खपंदो हो, कड़ी पत्ता मूं वटि कान हो, ऐं भिंगराज बि मूंखे उहो वणंदो आहे। मूं चयो हाणे इहे शयूं वठी ईंदमि, पर हिननि खे कुझु ई ख़बर कान हो। पोइ नर्सरी जा मूं एॾा चकर लॻाया आहिनि, हिकिड़ो प्लांट पाणे ॾिठो आहे, पाणे ॻोल्हियो, सदाबहार हाइब्रिड वैरायटी बि हिते हुई, भिंगराज बि हो, स्नेक प्लांट बि पियल हुआ। अल्हम्दुलिल्लाह माना ज़बरदस्त शयूं पियलियूं, मूंखे त प्लांट्स ॾाढा वणिया। हिते ज़्यादातर प्लांट्स कुंडियुनि जी बजाय पननि में शॉपर्स में पियल हुआ। पहिरीं त मूंखे अची ईअं लॻो त हिते शायदि ठला अथई वेंदसि हली, पर पोइ मुंहिंजे महिल ज़्यादा सारा शयूं ॾिठियूं, हुन खां पोइ मूंखे माना चूज़ करण में ॾुखियाई वेंदी आहे, कहिड़ी शइ वठां कहिड़ी शइ न वठां। ऐं मथां खां आईसि बाइक ते, त माना हिते कूंडी त का खणी नथी सघां, कूंडी खायमि त पाण कीअं वेंदमि घर। हर कूंडियूं पयूं आहिनि, असीं पाण गार्डनर आहियूं, मिटी पाण ठाहे वठंदासीं। मूं चयो हल पनियूं खणंदे, हाणे पनियूं खणंदी वईसि। पहिरीं मूंखे सम्झ में कान आयो, उन खां पोइ पहिरीं प्लांट ते मोरिंगा ते मुंहिंजी नज़र पई, उन ते मुंहिंजी दिलि अची वई। मूं ॾिठो ज़मीन में लॻो पियो। पोइ मूं शॉपर्स ॻोल्हियूं, शॉपर्स में बि हिकिड़ो मूंखे 5 चुन रुपया। हूअं छा हूंदो नर्सरी वारो पाण ई सिलेक्ट करे वेंदो, भई हीअ शइ सुठी आहे, चवंदी ही कढी छॾियो, ही कढी छॾियो। मूं पाण हथ सां वही हिकु कढियो आहे, करे रिकॉर्डिंग कान थी आहे। उन खां पोइ मूंखे मस ही मिलियो। उन खां पोइ मूं चयो हाणे छा वठां। पोइ उन हिकिड़े भाई खे सिर्फ़ु इहो ई ख़बर हो त चकूं आई, मूं चयो चकूं खणी था वठो, हिकिड़ो चकूं खणी छॾियो। पोइ मुंहिंजी मोतीअ जी नज़र पई, मुंहिंजो हाणे मोतियो बि मूंखे खपे। पोइ वरी वापसि पे वईसि, हिकिड़ो ॿियो गुल जो प्लांट, हुनजो मूंखे नालो कान्हे ख़बर, रेड गुल जो, तव्हांखे अॻियां हली ॾेखारींदमि। हुनजो नालो पाण तव्हांखे ख़बर हुजे त मूंखे कमेंट्स में ॿुधाइजो। इहो मूं इलाही ॾिठो आहे इलाही जॻहियुनि ते, त मूं चयो उहो खपे। हाणे बाबा मुंहिंजो अबू चयो बाबा हल तूं मूंखे देरि कराए छॾी अथव। उन खां पोइ मूं रेती बि खणी छॾी। हाणे असीं वापसि घर पिया वञूं। एॾो मूं घुमी आहियां, एॾी नर्सरी में घुमी आहियां। ॿिए पासे होटल ई, मुंहिंजो अबू चए हिन पासे न वञ, होटल आहे उन पासे न वञ। उन खां पोइ हाणे वापसि घर पुॼी वियासीं। मुंहिंजे अबू खे मूं देरि कराए छॾी। ऐं हाणे तव्हांखे ॾेखारी 1 बाय 1 मुंहिंजा प्लांट्स केॾा भला वठी आई आहियां। हाणे शॉपर्स वारा मूं खया हुआ न, इन जे करे हिननि सभिनी जूं ज़ाहिर मिटी जी कैपेसिटी एतिरी कान हुई। जड़ूं वॾियूं थींदियूं, प्लांट वॾो थींदो त जड़ूं वॾियूं थींदियूं, त उहो मिटी में अंदरि ई घुसी पियूं। हाणे मेन छोकिरो त हो कान जंहिंजो हो ई नर्सरी, हिन जेको छोकिरो हो हुनखे एॾो एक्सपीरियंस कान, हुन छिके लिटरली कढियूं आहिनि जड़ूं, त मूंखे डपो ई डैमेज न थी वञे, इन लाइ मूं एक्स्ट्रा केयर कई हिननि जी। बाद में तव्हांखे ॻाल्हि थी ॿुधायां, ही मोरिंगा आहे, ही चकू आहे, ही मोतियो आहे। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो बि प्लांट आहे जेको मूं पहिरीं ॾेखारे छॾियो। हाणे हिते मूं मिटी में विझी हिननि खे रखियो आहे, ताकी छो जे करे जड़ुनि खे हवा लॻी वई हूंदी। उन खां पोइ मथां थोरो मॉइस्ट करे छॾियो। वीडियो ख़तमु। सब्सक्राइब